न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सलामुन अलैकुम तिबतुम फदखुलूहा खालिदीन। वक़ालुल हम्दुलिल्लाहिल्लज़ी सदक़ना वअदहु व औरथनल अर्ज़ नतबव्वअु मिनल जन्नति हैथु नशाअ फनिअम अज्रुल आमिलीन। क़ालन नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमह औ कमा क़ालन नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। क़ालन नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतलुबुल इल्म मिनल महदि इलल लहदि औ कमा क़ालन नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सब दोस्त बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़दा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे अणगणियल एहसानन मऊं हिन घड़िन में पंहिंजे घर में घुराए पंहिंजी कलामुल्लाह शरीफ जी मजलिस में वेहण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। उम्मीद आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां ऐं तव्हां खे ईअं जन्नतुल फिरदौस में विहाईंदो। हज़रत साईं मोहम्मद उस्मान साहब दामत बरकातहुमुल आलिया बह खैरातूं कयूं। हिक जिस्मानी खुराक बी रूहानी मानी भी खारायई। उन सां गॾो गॾु इंतिहाई खुशी जे नंढड़नि तालिब इल्मनि वाइज़ ऐं नसीहत अहिड़ी कई जो ॻाल्हाइण जी गुंजाइश नाहे। सिर्फ़ असांखे इन्हनि नंढड़नि खे ॾिसी ऐं उन्हनि जे मोती जहिड़नि लफ़्ज़नि खे महफ़ूज़ कयूं त ज़िंदगी असांजी संवारजी वञे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन इदारे खे क़यामत ताईं आबाद फरमाए, उस्तादनि जी मेहनत खे क़बूल फरमाए, मुआविनीन ऐं मुखय्यर हज़रात खे मुबारकबाद भी हुजे जे उन्हनि जो पैसो ऐं उन्हनि जा मशवरा उन्हनि जी खैर खैरात अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि क़बूल वई जे उन्हनि जो नतीजो असां सभिनी जे अॻियों साईं मोहम्मद उस्मान साहब पेश कयो। जेके आयतूं तिलावत कयूं अथसे
उहे त फरिश्ता उते फरमाईंदा जेके जन्नत जे अंदर वींदा। पोइ उते फरिश्तो उन्हनि खे चवंदो सलामुन अलैकुम, तहां ते सलामती हुजे, ख़ुशि थियो, हमेशह रहंदो। ऐं उहे जवाब में जन्नती चवंदा वक़ालु अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी सदक़ना वअदा, असां उन रब साईं जो हम्द बयान कयूं था, तारीफ़ कयूं था, जंहिं पंहिंजे वाइदे खे सचो कयो। ऐं रब साईं फरमाईंदो त असां जन्नत वारी ज़मीन जो तव्हांखे वारिस बणाईंदासीं, जंहिं जाइ ते तव्हांजी दिलि घुरे उते घुमो, उते वेहो, उते फनिअम अजरुल आमिलीन, पोइ भलो अजुर अमल कंदड़नि जो आहे। जन दोस्तन भी दीनी इदारनि जी तामीर हुजे, तालीम हुजे, तालिब इल्म हुजनि, इहे निअम अजरुल आमिलीन जो मिस्दाक आहिनि त इन्हनि जी मज़दूरी बहितर थींदी। जॾहिं खां वठी असांजे इस्लामिया जमहूरिया पाकिस्तान जे असेंबलियुनि जे अंदरि इहो आवाज़ शुरू थियो त अॻे थोरा मदरसा हुया, हाणे त तमामु घणा वधी विया आहिनि। असांजे असेंबली जे मेंबर खे इंतिहाई तकलीफ़ पहुती आहे। अञा अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जी तकलीफ़ में इज़ाफ़ो फरमाए। असांजो मुल्क इस्लामिया जमहूरिया पाकिस्तान असांजो मुल्क आज़ाद थियो, जंहिंजो मक़सद हो ला इलाहा इल्लल्लाह। जॾहिं इन्हनि ना अहलनि मेंबरनि जे हथ असांजो मुल्क आयो ऐं पंहिंजे मक़सद खां भी फिरी विया, पंहिंजे नाले भी लज न रखी सघिया। नालो इस्लामिया जमहूरिया, पाबंदी कुरान शरीफ जी तालीम ते, पाबंदी मस्जिद शरीफ ते, पाबंदी दाढ़ीअ ते, पाबंदी पटके ते, ही असांजे मुल्क जो हाल आहे। उन वक्त खां पोइ मुझी दिल चाहींदी आहे त मां तालीम जो तक़ाबुल पेश कयां। मुसलमाननि खे नमाज पढ़ण जी तरगीब ॾियूं था, कुरान पाक जे पढ़ण जा फज़ाइल बयान कयूं था, रमज़ान शरीफ अचे तो उन जा फज़ाइल ऐं मसाइल बयान कयूं था, हज बैतुल्लाह शरीफ जा फज़ाइल मसाइल बयान कयूं था। उते ही भी हिकिड़ो फर्ज़ आहे त जॾहिं तालीम सां मुक़ाबलो थे त असांखे तालीम जा फज़ाइल ऐं मसाइल भी बयान करणु घुरिजनि। चंद ॾींहं पहिरियों मूंखे पंहिंजे उस्तादनि चयो त साईं नंढड़नि खे कुझु ॻाल्हाइणु सेखारिजे। मां वरी अजब कयां पियो त हे अजीब ॻाल्हि आहे। चइसि तक़ाबुल करणु सेखारिजे। मां अञा जुस्तजू में तक़ाबुल छाजो कंदा? चयो मां तव्हांजी मर्ज़ी। ऐं मुख़्तलिफ़ उनवाननि ते
जॾहिं मदरसे जे माहौल में उस्तादन ऐं तालिबन जे माहौल में उन्हनि अहिड़ी कारकर्दगी पेश कई जीअं तव्हां ऐं असांजे अॻियां साईं मोहम्मद उस्मान साहब पंहिंजे शागिर्दनि जी कारकर्दगी जो इज़हार कयो त इंतिहाई मुसरत ऐं ख़ुशी थी त असां त कहिड़ो तक़ाबुल तालीम जो कयूं ही त असांजे दीन जी बरकत सां नंढड़ा ई तक़ाबुल करनि था उन्हनि सां। अॼु जे जन जेतिरनि ई नंढड़नि फ़ज़ाइल ते बयान कया, अख़लाक़ हसना के बयान कयो, ख़त्म नबूवत के बयान कयो, अज़मत क़ुरान के बयान कयो। मां चैलेंज करे सघां थो त तव्हांजे घोटकी जे कॉलेजुनि जा प्रिंसिपालनि खे इहे सुवाल न ईंदा, छो जो तक़ाबुल आहे हुननि जी तालीम असांजी तालीम। असांजी तालीम में तालिब इल्म जेको ईंदो सादो हूंदो, गरीब जो ॿार हूंदो, मदरसो भी गरीब, मदरसे में ॿार पढ़ण वारा भी गरीब, ॿारन के पढ़ाइण वारा पीउ मां भी गरीब। हाणे इन्हनि वीचारनि मदरसे में तालिब इल्म छॾियो। हाणे जॾहिं इहो तालिब इल्म तालीम हासिल करण जी नियत सां अची उस्ताद जे अॻियां पीउ मां उन्हनि खे विहायो ऐं उस्ताद हुन खे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ाई त रब साईं फरमाए थो त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जे पढ़ण सां जहन्नम जा सब दरवाजा बंद करे छॾियासीं, जन्नत जा हिन जे लाइ सब दरवाजा खोले छॾियासीं। ऐं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जे पढ़ण सां टिन माण्हुनि जी बख़्शिश जो भी ऐलान करे छॾियोसीं। पहिरियों जेके वालिदैन पंहिंजे बचड़े खे दीन इस्लाम जे लाइ मुंतखब करे वठी अचनि था मदरसे में त रब तबारक व तआला उन्हनि जी बख़्शिश फरमाए थो। ॿिए नंबर में उन जो उस्ताद जेको उन नंढड़े ॿार बेसमझ खे समझाइण जी कोशिश करे ऐं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ाए थो, उस्ताद जी बख़्शिश थी वञे। टे नंबर में उहो नंढड़ो ॿार जेको बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़े थो उन जी बख़्शिश थी वञे। पीउ मां जी बख़्शिश, उस्ताद जी बख़्शिश, नंढड़े बचड़े जी बख़्शिश सिर्फ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सां थिए थी। ऐं ही तालिब इल्म जेको बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ण आयो, इनखे मुंहिंजी अमड़, मुंहिंजी अदी, मुंहिंजी भेण तड़ गुस्ल वग़ैरह न करायो, फणी तेल न कयो, पाउडर ऐं क्रीमा कोन हयूं, ड्रेसियूं ठहराए करे कोन पारायूं, जोराबा ऐं बूट पाराई कोन। तॾहिं भी हिन जे सादे बच्चे जो इहो शान थियो जे नूरानी फरिश्ता हिन तालिब इल्म जे पेरनि हेठों पर विछाइनि था। दरियाह ऐं समुंड जूं मच्छूं ऐं मखलूक़ात हिन तालिब इल्म का दुआ करे थी त अल्लाह साईं हिन दीनी बचड़े के क़यामत ताईं आबाद फरमा, हिन जे फैज़ के क़यामत ताईं हला
ताकि जेस ताईं तालिब इल्म रहंदा त क़यामत जो ॾींहुं न ईंदो त दुनिया ते वॾे में वॾो इहसान दीनी मदारिस जो थियो जंहिं दीनी मदारिसन जे बुनियाद ते दुनिया जो क़याम आहे। असांजे असेंबली जे मिंबरन खे इन ते तकलीफ़ आहे। मदरसन जे अंदर तुलबा जो तइदाद 60, 70, 100, मस्जिदन में 20, 25, 60। जॾहिं प्राइमरी स्कूल कॉलेजन यूनिवर्सिटियुनि ॾे ॾिसूं था त एॾी ट्रैफिक आहे जे जगह नथी मिले रोड ते, बिल्डिंगियूं वॾियूं, एराज़ी तमाम घणी, करोड़ रुपया माहाना ख़र्च। हाणे सवाल इहो आहे त इहो ॿार जेको तालीम हासिल करण वियो इनखे तालीम न चइबो, तालीम उनखे चइबो आहे जंहिंसां इंसान जी आख़िरत संवारजी वञे। जंहिंसां आख़िरत नथी संवारजे उनखे हुनुर चईंदासीं त ही मिस्त्री आहे, ओसारी कंदो आहे, ही ड्रखण आहे, ही लोहर आहे, ही डॉक्टर आहे, ही इंजीनियर आहे। इहे हुनुर दुनियावी असबाबन जे लाइ आहिनि। इहे हुनुर सिखण जे लाइ बचड़ा वञनि था, लेकिन हिक पाण पहिरें ॾींहं सां त कंहिंजी बख़्शिश कोन्हे, पर 5 दर्जा पास थी वञे त असां उनखे चईंदासीं त सिंधी लिखण असां उनखे सम्झायूं था, सिंधी ॻाल्हाइण हुनखे सेखारियूं था। उन में इहा असांखे तवक्को ऐं यकीन नाहे त सिंधी सिखंदो त पोइ असांजी निजात थींदी। ईअं कोन्हे। 5 पास करे वञे पीउ माउ जी बख़्शिश जो फ़ैसिलो कोन्हे, बच्चे जे बख़्शिश जो फ़ैसिलो कोन्हे, उन स्कूल जे मास्तर हेड मास्तर जो बख़्शिश जो फ़ैसिलो कोन्हे। लेकिन दुनियावी हुनरन के हासिल करण, पंहिंजी मईशत के मुस्तहकम करण, इन को शरीयत मनो न कई आहे। लेकिन जेके इंसान हुनखे तालीम चवनि था उहे भुलियल आहिनि। तालीम उनखे न चइबो, उनखे हुनुर चइबो। तालीम उनखे चइजे थो वअल्लमक मा लम तकुन तअलम वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। असां तव्हांखे अहिड़ो इल्म अता कयूं था जंहिं इल्म जे हासिल करण खे वॾी फज़ीलत अता कई अथसीं। साईं उहा फज़ीलत कीअं आहे? अॼु असांजे अॻियों 10 खां वधीक नंढड़नि बयान कया। इहे असांजे मुस्तक़बिल जा रहबर आहिनि, इहे असांजी मुस्तक़बिल जा पेशवा आहिनि। इहे मुस्तक़बिल में मस्जिदन जी इमामत इन्हनि जे हवाले थियणी आहे। मस्जिदन जे अंदर अज़ान ॾियण इन्हनि जी ज़िम्मेदारी आहे। मदारिस जे अंदर क़ुरान पाक जी तालीम ॾियण पढ़ाइण हिननि जी ज़िम्मेदारी आहे। पोइ थोरा ई दाणा आहिनि लेकिन वॾा क़ीमती आहिनि त असांखे हुनुर सेखारण वारनि वटि करोड़ हाय रुपया ख़र्च माहानो कयूं। उन बचड़े ते भी असांजो हज़ारे रुपया कपड़न ऐं किताबन ते ख़र्च थे ऐं उन जे आमद रफ्त ते ख़र्च थे। उन जे मुक़ाबले में असांजे मदरसे में गरीब मिस्कीन तालिब इल्म जेको आयो सो खाधो से अल्हम्दुलिल्लाह
पर हे कीमती आहे। तव्हां ॾिसो जवाहिरात जेके हूंदा आहिनि, मोती हूंदा आहिनि, उहे भी पत्थर हैं, याकूत भी पत्थर आ, अकीक भी पत्थर आ, मरजान भी पत्थर आ। त इहे तव्हां खे आम न मिलंदा। जेको रोड ठहे तो उन में भी पत्थर पवे तो। हाणे उन जूं तव्हां खे ट्रालियूं मुयसर थींदियूं, लेकिन याकूत ऐं मरजान ऐं जवाहिरात जे हिकिड़े ग्राम जे लाइ तव्हांखे हज़ारे रुपया ख़र्च करणा पवंदा। त जवाहिरात मुख़्तसर हूंदा आहिनि, कीमती शइ आहे, उन्हनि जी हिफ़ाज़त कबी आहे। उहे महफूज़ दॿनि में ॾींदा, वरी कबट में रखंदासीं, उन्ही खे तालो हणंदासीं, वरी कमरे खे तालो हणंदासीं। छाजे करे त ही कीमती आहे। जंहिं पत्थर सां रोड ठाहींदासीं उहे त ट्रालिन जी सूरत में राति ॾींहं पिया हूंदा आहिनि, को उन्हनि ॾे तकीदो ई कोन्हे। छाजे करे त उहे क़ीमत उन्हनि जी कोन्हे। जेके बचड़ा क़ुरान शरीफ़ सिखनि था उन्हनि जी वॾी क़ीमत आहे। जे इहे क़ुरान शरीफ़ सिर्फ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सां पीउ माउ जी बख़्शिश, उस्ताद जी बख़्शिश, पंहिंजी बख़्शिश करे विया, जॾहिं उहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पढ़ंदा त हिक हर्फ़ जे बदिले में 10 नेकियूं मिलंदियूं, 10 दर्जा बुलंद थींदा, 10 गुनाह माफ़ थींदा। इहो अंग्रेज़ी पढ़णु, चीनी पढ़णु, सिंधी पढ़णु, बलोची पढ़णु, उर्दू पढ़ण सां सवाब कोन्हे। इहो सवाब हिन तालिब इल्म खे मिले थो अल्लाह जे कलाम शरीफ़ जे पढ़ण जे सदके। त क़ुरान शरीफ़ नंढड़ो पढ़े थो त उन खे अल्लाह सही इहो एज़ाज़ ऐं इहो उन खे इर्तिफ़ा थो करे त हू मुस्तक़बिल जो रहबर ऐं रहनुमा बणिजी थो पए। फरमायई वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। असां क़ुरान शरीफ़ खे शिफ़ा करे लाथो। डॉक्टर डॉक्टरी सिखदा आहिनि, अस्पतालूं हलनि थियूं। तव्हां ॾिसो बावजूद अस्पतालनि में पैसे ख़र्च करण वारा मालिक पाण भी हूंदा आहिनि। कॾहिं अहिड़ा मर्ज़ अची वेंदा आहिनि जे ख़ैराती इदारा भी ताउन कंदा आहिनि, डॉक्टर भी बीठा हुजनि, लेकिन इलाज नाकाम रहंदो आहे। जंहिंजो मिसाल सिर्फ़ अॼु कंहिंखे डॉक्टर चए थो तोखे कैंसर आहे, इहो पूरो थी वियो। साईं मूंखे कैंसर थी वियो, साईं मूंखे ब्लड प्रेशर आहे, इहो ज़िंदगी दवा खा। साईं दिल जी तकलीफ़ आहे, चए ई ज़िंदगी भर दवा खा। क़ुरान शरीफ़ चए तो मां शिफ़ा आहियां। दवा में शिफ़ा नाई, दवा सुन्नत तरीक़ो आहे इलाज कराइण, लेकिन शिफ़ा क़ुरान में आहे। अगर इंसान बीमार पियो आहे, उहो सूरह फातिहा अलहम्द शरीफ पाण पढ़े थो या ॿियो उन ते पढ़ी करे दम करे थो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन खे शफ़ा अता फरमाए थो। कल हिकिड़ो दोस्त मूंखे चइसि मूंखे कैंसर थी वई आहे, नौजवान हुजे, ग़ालिबन 25-30 सालनि जे विच में, लेकिन घबरायल त साईं मूंखे कैंसर थी वई आहे, मूंखे दुआ कयो। मां चयो आहे ई कोन तोखे बीमारी, तूं कहिड़ी परेशानी में आहे। मां उनखे ॿुधायो असांजी ख़ैरपुर जे अंदरि हिकु नौजवान मां वटि आयो, चई त साईं मूंखे गिम्स अस्पताल गंबट जी मशहूर थी चुकी आहे, त साईं कैंसर खां लाइलाज करे मोकिलियो अथऊं। सिविल अस्पताल ख़ैरपुर जे डॉक्टरनि मूंखे लाइलाज करे मोकिलियो त तुंहिंजी कैंसर इन दर्जे ते पहुती आहे,
जे तोखे इलाजी कोन्हे तू खत्म थी वेंदी। उन जे सहर जान वारिसन उन जे बचड़न के खयो। उन जी चंद बकरियूं हुयूं उहे गोठ वारे के अध ते ॾिनऊं। बारड़ा नानान खणी विया, बकरियूं विराइजी वियूं। हाणे ला इलाज इंसान उहो आयो, चईंसि मांखे हेड़ी बीमारी सभिनी ला इलाज कयो आ, मतो कुरान चवे तो त मां में शिफा है, कोई भी मर्ज ला इलाज कोन्हे सवाए मौत जे। पाण फरमायो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त सूरह फातिहा हर बीमारी जी दवा है मगर मौत को सवा। मौत जे लाए अटल फैसलो रब साईं जो आहे। हिकड़ी बीमारी नाहे कदें पो पाण इल्जाम हणदा हूं त हुनके अटैक थियो। इए न चईंदासे त कुरान शरीफ में अल्लाह से फरमायो इदा जा अजलुहुम ला यस्तखिरून साअतम वला यस्तक़दिमून। जदे असा जो फैसलो अची वेंदो, वेठो हुंदो फौत थी वेंदो, निंद्र पियो हुंदो फौत थी वेंदो, गाड़ी में वींदो अल्लाह सभिनी जी हिफाजत फरमाए एक्सीडेंट थी वेंदो। ये असबाब रब साईं तैयार किया आहिनि, लेकिन वक्त सब कंहिं जो मुक़र्रर आहे। जॾहिं उहो बीमार आयो मां हुन खां पुछो तू छा पढ़ियल आहीं? चईंसि मां कुरान शरीफ जो हाफ़िज़ आहियां। मां चयो मुबारक थी, पोइ तोखे छा जो कैंसर आहे? कुरान शरीफ जो हाफ़िज़ आहियां, तोते छा कैंसर कंदी? तू सूरह यासीन शरीफ पढ़। हो घर वञी करे सूरह यासीन शरीफ उन फिक्र उन ख्याल सां पढ़ी त मुंहिंजी जिंदगी आखिरी घड़ियुनि में आ। हुन जे कफन जी तैयारियुनि जे लाइ सोचनि पिया त कफन वठी अची रखूं, लेकिन हुन कुरान शरीफ के एडे गौर सां पढ़ियो, रोए भी पियो। मौत इंसान के परेशान करे छॾींदो आ। जॾहिं डॉक्टरन हुनखे लाइलाज करे मौत जी धमकी ॾेई छॾी त हू यासीन शरीफ भी पढ़े पियो, रोए भी पियो त कुरान शरीफ जा सब वर्क पिसाए पानी करे छॾियईं। चंद ॾींहंनि जे अंदर उहो बीमार जेको लाइलाज सॾाइजे पियो, मस्जिद शरीफ में वञी करे बांग ॾियणु शुरू कयईं, मस्जिद शरीफ जी बुहारी ॾियणु शुरू कयईं, पंहिंजूं बकरियूं संभालणु शुरू कयईं। अल्हम्दुलिल्लाह केतिरनि महीननि खां बाद हिन हफ़्ते में उहो कंहिं सबब जे करे शहर आयो। मां उनखे गाड़ी में खणी ॿी जाइ ते आयासीं त मां चयोमांसि कुरान शरीफ केॾी नेमत आहे जे अल्लाह से तोखे बीमारी खां त शफ़ा ॾिनी, पर हुन जे वॾनि जो हिकिड़ो खातो निकिरी आयो जंहिंमें 21 जरेब ज़मीन भी निकिरी आयसि। त रब साईं फरमायो त वअल्लमक मा लम तकुन तअलम, तालीम उहा है वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा, जेकी तव्हांखे इज़त वारो बणाई थी। का भी बीमारी असां इंसान कमज़ोर थी चुका हूं। छो कमज़ोर थिया हूं? दीन को परे थिया, कुरान शरीफ को परे थिया। खुसूसन जॾहिं खां वठी करे मोबाइल निकिती आहे त पोढ़नि खां तस्बीहूं वयूं हलियूं,